सिंध हुकूमत कराची के ॿीहर रोशनियुनि जो शहर बणायो आहे। अरसलान शेख जो इहो चवणु आहे। सिंध में सब खां सस्ती बिजली बणिजी रही है। तर्जुमान हुकूमत सिंध जो चवणु आहे त पाकिस्तानी क़ौम मईशत सबब परेशान है। वफ़ाक़ तरफ़ा शहरुनि खे महांगी बिजली फराहम कई पई वञे। अरसलान शेख चयो त सिंध सां वफ़ाक़ तरफ़ा कुछ ज़्यादतियूं थी रहियूं आहिनि। वफ़ाक़ खे दरख़्वास्त आहे त पंहिंजियूं पॉलिसियूं दुरुस्त करे। अहम ख़बर आहे अवां सां शेयर करे रहिया आहियूं। सिंध हुकूमत कराची खे ॿीहर रोशनियुनि जो शहर बणायो। अरसलान शेख चयो त सिंध में सब खां सस्ती बिजली बणिजी रही है। तर्जुमान हुकूमत सिंध जो चवणु आहे त पाकिस्तानी क़ौम मईशत सबब परेशान है। वफ़ाक़ तरफ़ा शहरन के महांगी बिजली फराहम कई पई वञे। अहम ख़बर आहे सिंध हुकूमत कराची के ॿीहर रोशनियुनि जो शहर बणायो आहे। अरसलान शेख जो चवणु आहे त सिंध में सब खां सस्ती बिजली बणिजी रही है। पाकिस्तानी क़ौम मईशत सबब परेशान है। वफ़ाक़ तरफ़ा शहरन के महांगी बिजली फराहम कई पई वञे। सिंध सां वफ़ाक़ तरफ़ा कुछ ज़्यादतियूं थी रहियूं आहिनि। वफ़ाक़ खे दरख़्वास्त आहे त पंहिंजूं पॉलिसियूं दुरुस्त करे। अरसलान शेख जो इहो चवणु आहे।